ज़िले में इलेक्शन 2024 के सिलसिले में सियासी पार्टियुनि GDA ऐं तहरीक इंसाफ़ वारा पंहिंजे ॿीहर उम्मीदवारनि खे टिकटूं जारी करे छॾियूं। केतिरा ई उम्मीदवार टिकट न मिलण सबबि पंहिंजी पार्टियुनि खां नाराज़ थी विया। इन सिलसिले में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ वारा बदीन जे ॿिनि क़ौमी ऐं 5 सूबाई तकनि ते पंहिंजे उम्मीदवारनि जो ऐलान करे छॾियो। जंहिंमें बदीन जे क़ौमी असम्बली तकनि NA 222 मातली तां शाहनवाज़ निज़ामाणी, NA 223 बदीन 2 ते अज़ीज़ुल्लाह डेरो खे टिकट जारी कया विया। जॾहिं त ज़िले जे 5 सूबाई तकनि ते जंहिंमें PS 68 मातली ते अताउर रहमान निज़ामाणी, PS 69 ते मीर नवाब अकबर टालपुर, PS 70 टंडो बागो ते अली अकबर लेल, PS 71 बदीन ते खलीफ़ो इशफ़ाक़ अली मेमण, PS 72 गोलारजी ते सैयद हसन अली शाह फाइनल कया विया। अहिड़ी तरीक़े सां इलेक्शन 2024 में बदीन ज़िले में PTI पंहिंजे उम्मीदवारनि जे नालनि जो ऐलान करे छॾियो ऐं उन्हनि खे टिकटूं बि जारी करे छॾियूं। ॿिए तरफ़ GDA पारां बदीन ज़िले जे ॿिनि क़ौमी ऐं 5 सूबाई तकनि ते पंहिंजे उम्मीदवारनि जो पिणु ऐलान कयो वियो। NA 222 ते मीर हुसैन बख्श टालपुर, NA 223 बदीन 2 ते हसाम मिर्ज़ा खे टिकट जारी कया विया। जॾहिं ज़िले बदीन जे 5 सूबाई तकनि ते जंहिंमें PS 68 मातली ते मंसूर खान निज़ामाणी, PS 69 तलहार ते मीर अब्दुल्ला टालपुर, PS 70 टंडो बागो ते हसन अली मिर्ज़ा, PS 71 बदीन ते असाम मिर्ज़ा, PS 72 गोलारजी ते अमीर हुसैन परवर शामिल आहिनि। अहिड़ी तरह इलेक्शन 2024 में बदीन ज़िले जे GDA पारां उम्मीदवारनि जे नालनि जो ऐलान कयो वियो ऐं उन्हनि खे टिकटूं बि जारी कयूं वियूं। जॾहिं त हिन खां अॻु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे आला क़यादत ॿिनि क़ौमी ऐं 5 सूबाई तकनि ते बि पंहिंजे उम्मीदवारनि जो ऐलान जारी करे टिकटूं जारी कयूं वियूं। अली मोहम्मद शानी, ब्यूरो चीफ मीडिया द न्यूज़ HD, बदीन।